بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين وصلى الله على محمد وأهل بيته الطيبين الطاهرين المعصومين أما بعد قال الله تبارك وتعالى في محكم كتابه المتين وهو أصدق القائلين وقوله الحق بسم الله الرحمن الرحيم هن لباس لكم وأنتم لباس لهن नाज़रीन किराम सामिन मुहतरम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन किराम अॼु असां हुकूक ज़ौजैन जे मौज़ू ते टी निशस्त में तव्हां सां मुखातब आहियूं ऐं शादी करणु हिकु शरई हक़ आहे शोहर जे लाइ ऐं घरवारी जे लाइ। इन हक़ खां केर बि कंहिंखे मना नथो करे सघे ऐं शादी करण जा तमामु घणा फ़ाइदा बयान थिया आहिनि जेके आयात ऐं रिवायात जी रोशनी में असां तव्हांजे लाइ अॼु बयानु कंदासीं। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकम किताबिल मतीन व हुवा अस्दक़ुल क़ाइलिन बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वनकिहुल अय्यामा मिनकुम वस्सालिहीन मिन इबादिकुम व इमाइकुम। तव्हां गैर शादीशुदा मर्दनि ऐं औरतुनि जी शादी करायो ऐं अब्द ऐं कनीज़ुनि जी शादी करायो अगरि उहे फ़क़ीर हूंदा त अल्लाह तबारक व ताला उन्हनि खे पंहिंजे फज़ल सां गनी बणाए छॾींदो। ऐं निकाह जे लाइ रसूल इस्लाम जो फरमान मौजूदु आहे अन निकाहु मिन सुन्नती फमन रग़िब अन सुन्नती फलैस मिन्नी। निकाह मुंहिंजी सुन्नत आहे ऐं जेको इन सुन्नत खां हटंदो उहो मूं मुहम्मद जी सुन्नत ते कोन्हे को। बसि नाज़रीन निकाह जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि। उन्हनि मंझां पहिरियों फ़ाइदो निकाह जो इहो आहे जेको शख़्स शादी करे थो रसूल इस्लाम फरमाइनि था मन तज़व्वज अहरज़ निस्फ़ दीनिही। जेको शख़्स शादी करे थो उन पंहिंजो अधु दीन बचाए छॾियो फलियत्तक़िल्लाह फ़ी निस्फ़िल बाक़ी ऐं बाक़ी अधु दीन में अल्लाह ताला खां तक़वा इख्तियार करे। ॿियो शादी जो फ़ाइदो इहो आहे त शादी करण सां रिज़्क़ में बरकत पवंदी। रसूल इस्लाम हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकु शख़्स अचे थो ऐं उहो अची पंहिंजे फ़क़्र ऐं फ़ाक़ा जी शिकायत थो करे। रसूल इस्लाम उनखे चवनि था त वञ शादी कर फ़तज़व्वज। बसि उहो वञी करे शादी करे थो त उन जे रिज़्क़ में वुसअत अची थी वञे। नंबर 3 कसरत अदद मुस्लिमीन। शादी करण सां मुसलमाननि जी तादाद वधंदी। रसूल इस्लाम फरमाइनि था तज़व्वजू फ़इन्नी मुकासिरु बिकुमुल उमम गदन फ़ी यौमिल क़ियामत। तव्हां शादी करियो ऐं क़यामत जे ॾींहुं तव्हांजी घणाई ते मां फ़ख़्र ऐं मुबाहात कंदुसि। ऐं नंबर 4 शादी सबबु आहे त नओ इंसानी जी बका जो याने शादी जे ज़रिए सां ई नस्ल इंसान ऐं नओ बशरी जी हिफ़ाज़त थी सघे थी। छो जो अगरि शादी न हूंदी त तव्हां मुआशिरे में ॾिसो था त कई ॿार वीचारा के रोडनि ते पिया आहिनि के पिंगनि में पिया आहिनि के किचिरे जे ढेर ते पियल आहिनि। शादी वाहिद तरीक़ो आहे जंहिंसां नओ इंसानी जी हिफ़ाज़त थी सघे थी। ऐं नंबर 5 शादी सां नफ़्स ऐं रूह जेको आहे उनखे सुकून हासिलु थींदो आहे। जीअं अल्लाह रब्बुल इज़्ज़त चवे अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाइनि था त अन ख़लक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा लितस्कुनु इलैहा। याने तव्हांजे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त घर वारियूं करार ॾिनियूं आहिनि तव्हां उन्हनि मां सुकून हासिलु करियो। ऐं नंबर 6 आख़िरी जेको शादी जो फ़ाइदो आहे इन शादी सां जेकी पुट थींदा ऐं उन्हनि मां मसलन धीअं थींदियूं पोटा थींदा ॾोटा थींदा नतीजे में जेके आहिनि इन्हनि मंझां ख़ानदान पैदा थींदा। नाज़रीन शादी जा कई ॿिया बि फ़ाइदा आहिनि। बसि इहे 6 फ़ाइदा जेके तव्हांजे साम्हूं मुख़्तसर सां बयानु कयासीं। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।